अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? मां पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ अॼु हिकिड़ी रेसिपी सां गॾु आई आहियां ऐं अॼु असां पचाईंदासीं चिकन जा पकोड़ा। चिकन जा पकोड़ा ठाहिण जे लाइ चिकन लाज़मी आहे, ठीकु आहे। सो मूं तक़रीबन ही खयो आहे 5 चिकन। बोनलेस चिकन आहे, हॾियूं कोन्हनि हिन में, हुन जूं सफ़ा नंढियूं नंढियूं बूटियूं कयूं आहिनि। तव्हां हिननि जो साइज़ ॾिसी सघो था। ही तक़रीबन 1-1 इंच जेतिरा पीस आहिनि। बोनलेस चिकन, नंढियूं नंढियूं बूटियूं, ही पा चिकन आहे। ऐं ही हाणे जेके मां तव्हांखे मिर्च मसाला ॿुधायां थी, पोइ जेका बि हिननि जो मिक़दार आहे, जेका क्वांटिटी आहे, त जेकॾहिं तव्हां चिकन पा जे बजाए अधु किलो खणो त हिननि मसालनि खे बि डबल कयो, ठीकु आहे। ऐं जेतिरो खणो था त पोइ एतिरो ई। हाणे सभिनी खां पहिरियों ॾिसो, ही टेबल स्पून 2 टेबल स्पून 2 वॾा खाइण वारा चमचा बेसण, 1 खाइण वारो चमचो कॉर्नफ्लोर, ठीकु आहे। उन खां पोइ ही आहिनि कुझु धाणा कटियल, सावा मिर्च कटियल, ऐं अधु टीस्पून ही नंढो चमचो जेको आहे चांहि वारो जीरो आहे साफ़ थियल, ऐं सॼा धाणा, ऐं 1 टीस्पून लूणु, ऐं अधु टीस्पून ॻाढ़ा मिर्च। उन खां पोइ आहे ही असां वटि लीमे जी रस, लेमन जूस। अधु लीमे जी रस आहे, सम्झो 1 वॾो चमचो खाइण वारो, ॿोड़ कढण वारो न। ऐं खाइण ऐं चांहि वारे चमचे जो ई फ़र्क़ु आहे। तव्हां ॾिसो, ही वॾो चमचो जंहिंसां असां खाईंदा आहियूं आमतौर ते, ही चांहि वारो चमचो, त हिनखे असां नंढो चमचो चऊं था, हिनखे वॾो चमचो चऊं था, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ ही 1 नंढिड़ो बसरु कटियल आहे असां वटि। हाणे असां इन्हनि सभिनी शयुनि खे पाण में मिलाईंदासीं। बसरु, लीमे जी रस, बेसण, कॉर्नफ्लोर, धाणा, सावा मिर्च कटियल, जीरो, सॼा धाणा, लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च, ठीकु आहे। ऐं हाणे ॾिसो, ही जेको सॼा धाणा आहिनि, इन्हनि खे हथनि सां क्रश करे छॾियो, थोरो चुरमुर कयो। जेकॾहिं ही भॻल हूंदा आहिनि त हिननि जी ख़ुशबू थोरी वधंदी आहे। अहिड़ी तरह सां सावा ही बसर जेके आहिनि, इन्हनि खे बि तव्हां थोरो हथ सां भोरे छॾियो त जीअं हिननि जो जेके तह आहिनि ॻंढियल पाण में, उहे खुली वञनि। हाणे ही सभु शयूं असां मिक्स कंदासीं हिकिड़े थां में। ही असां हिन में विधासीं बसर, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असां हिन में लीमे जी रस शामिलु कंदासीं। ही लीमे जी रस विधीसीं। हाणे असां हिन में विझूं था चिकन। ही चिकन बि अची वियो। हाणे छा आहे जो हिन में ॿी का आली शइ न पवंदी, चिकन पाण आलो आहे, धोतल हुजे चङी तरह। इन जो पाणी जेको आहे ड्रेन करे छॾियो, झटकनि छाणी में विझी रखो त जीअं पाणी हिन जो निकिरी वञे। ऐं ॿियो त लीमे जी रस आहे हिन में, ऐं चिकन जो पंहिंजो पाणी, पंहिंजी आलाण, इन जे ज़ोर ते ही हिन में सॼा मसाला जेके आहिनि मिक्स थी वेंदा। ऐं मूं इहो तजुर्बो करे ॾिठो आहे ज़िंदगीअ में त बेस्ट मिक्सिंग जेका थींदी आहे न, उहा हथ सां थींदी आहे। भले तव्हां केतिरा बि चमचा हलायो, कुझु बि कयो, पर जे तव्हां हथ सां मिलायो था त उहा मिक्सिंग जेका आहे वधीक सुठी थी वञे। सो प्रॉपर हिन खे मिलाईंदासीं जीअं लूणु ऐं मिर्च जेको आहे उहो सॼे में, हिन में मसाले में, सॼे चिकन में चङी तरह सां मिली वञे। हिन खे असां हिते जो हिते 1-2 मिंट छॾींदासीं त जीअं सॼो मसालो पाण में ॼमी वञे। छो त असांजा सभई इंग्रीडियंट्स 4-5 तक़रीबन सुकल आहिनि, ड्राई आहिनि। जीअं बेसण आहे, कॉर्नफ्लोर आहे, मिर्च ऐं लूणु, जीरो, सॼा धाणा, इहे सभु शयूं असांजूं सुकल आहिनि। त इहे पाण में जेसि ताईं बाइंड थियनि, ॻंढिजनि, हिन जी आलाण जे ज़ोर ते चङी तरह मिक्स थियणु घुरिजे। ऐं जेसि ताईं मां हिन खे मिक्स कयां थी, तव्हां ॾिसो त ऑयल जेको आहे मूं हिकिड़े फ्राइंग पैन में, डीप फ्राइंग पैन में पहिरियों खां ई चुल्हे ते रखी छॾियो आहे, हल्की बाहि ते। हिन महिल मां हिन जी बाहि सफ़ा फ्लेम जेको आहे हल्को रखियो आहे, छो त जेसि ताईं मां हीउ मसालो मिलाए वठंदसि तेसि ताईं हीउ चङी तरह सां तेल बि मुंहिंजो गरम थी वेंदो। ऐं तेल खे गरम करण जे लाइ कॾहिं बि तव्हां हुन जी बाहि जेका आहे उहा तेज़ न कयो। तेल ईअं गरम न थिए जो हुन मां धुओं निकिरणु शुरू थी वञे। तेल मां धुओं निकितो त सम्झो उहो तेल सड़ी वियो, उहो तेल बेकार थी वेंदो। तंहिंजे करे तेल मां कॾहिं बि धुओं न निकिरे। मीडियम फ्लेम ते गरम कयो, मीडियम फ्लेम ते पचायो। चिकन तव्हांखे ख़बर आहे हीउ जल्दी ॻरी वेंदो आहे, ऐं बूटियूं जीअं त आहिनि ई सफ़ा नंढियूं नंढियूं, त हीअ त अञा वधीक जल्दी ॻरंदियूं। पर पोइ बि हिन खे बहरहाल कुझु मिंट त असांखे पचाइणो आहे ई।
सो असां स्टार्ट कयूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं अचूं था चुल्हे जे पासे ते। सो तेल मुंहिंजो तक़रीबन गरम थी वियो आहे। असां पहिरियों हिकिड़ी बूटी हिन में विझी था ॾिसूं त उहा कीअं थी रहे, पचे थी सही तरह। इन मां असांखे अंदाज़ो थींदो। तव्हां ॾिसो पिया तेल असांजो हल्को गरम आहे, जंहिंमें आराम सां पची रहियो आहे। हाणे आस्ते आस्ते करे असां हिन में सभु बूटियूं शामिलु कंदासीं। कोशिशि कयो त हिन खे हीअ ॾिसजो हिकिड़ो मिंट, मां चङी तरह हिन खे मसाले में लिपेटे कोशिशि कयां थी त हिन में बसर, धाणा, हर शइ हिकिड़ी हिकिड़ी बूटीअ ते अची वञे। त हीअ मूं नंढो फ्राइंग पैन खयो आहे, छो त मूं वटि थोरो चिकन आहे, पाउ सवा पाउ जेतिरो चिकन आहे तक़रीबन। पर जेकॾहिं तव्हां घणो पचायो त तव्हां तई बि खणी सघो थियूं। तई जंहिंखे आम तरह कढ़ाई चयो वेंदो आहे, सिंधीअ में असां तई चवंदा आहियूं। लोह जी हुजे या जिस्त जी हुजे, स्टील जी हुजे, नॉन स्टिक हुजे, हर कंहिं में। पर स्टील एॾो न रहंदो आहे पचाइण में सुठो। ऐं सभिनी खां असांजी कॉमन लोह जी तई सुठी हूंदी आहे, या पोइ असांजा नॉन स्टिक पैन जेके अॼुकल्ह आम थी विया आहिनि। हक़ीक़त में असांजा त कोन्हनि, पर असांजे मुआशिरे में हाणे उहे एतिरो इस्तेमालु था थियनि जो उहे असांजा ई थी विया आहिनि। ऐं सुठी कुकिंग करण जे लाइ महांगा थांव हुजणु ज़रूरी कोन्हे, पर सुठा थांव हुजणु ज़रूरी आहे। नॉन स्टिक पैन में इहो थिए थो जो तव्हांजूं शयूं चिंबड़नि नथियूं, तरो नथो लॻे शयुनि जो। ऐं तई जेका थिए थी लोह वारी, उन में बि खाधो सुठो पचंदो आहे। सॼी ज़िंदगी असां लोह जी तई में ई कमु कयो आहे। हाणे इहो लेक्चर तव्हांखे ॿुधणो पवंदो मुंहिंजो, छो त जेसिताईं पचंदा तेसिताईं असां ॻाल्हाईंदासीं। चुप करे कोन वेहिबो। कुझु मां तव्हांखे टिप्स ॾियां थी। हीअ जो असां तरण में हेॾो सारो तेल खणंदा आहियूं, त जॾहिं शइ तरिजी वञे त पोइ उन तेल जो छा कजे। उन तेल खे छाणे के थांव में विझी रखिजे। ऐं पोइ ॿियूं जेके शयूं घर में तरिजनि थियूं, भाॼियूं थियूं जीअं वाङण पटाटा या मच्छी थी, का बि शइ जेका बि तरण वारी आहे, उनखे तव्हां तरे सघो था। ऐं उनखे साॻे तेल में बार बार डीप फ्राई न कयो शयूं, उहो ज़हरीलो थी थो वञे, उहो खाइण जे एॾो लाइक़ु नथो रहे। ऐं ॿियो मूं चयो त तेज़ बाहि कॾहिं बि न कयो, जंहिं ते तव्हांजो तेल जेको आहे सड़ी वञे, उन मां धुआं निकिरणु शुरू थियनि, त उनजी क्वालिटी ख़राबु थी वेंदी। त हीउ तेल आराम सां ॿीहर इस्तेमालु थी वेंदो आहे। हे असांजा पकोड़ा पचनि था। मां हाणे हथु धोई वठां। ऐं उनखां अलावा सफ़ाई जो ख़ासि तौर ते ख़्यालु रखिणो आहे। इहो मुंहिंजे ख़्याल में ॿुधाइण जी ज़रूरत त कोन्हे हिन ज़माने में, पर पोइ बि तव्हां ही ॾिसो पिया, हीउ पचनि पिया। आमतौर ते माण्हू छा था कनि जो अख़बार था इस्तेमालु कनि, यानी का शइ तरी से उनजे लाइ अख़बार थी यूज़ थिए। अख़बार ते जेको इंक लॻल आहे उहो सम्झो त ज़हर आहे। डायरेक्ट अख़बार ते कॾहिं बि काई शइ न रखिजे। अगरि हेठां अख़बार विछाइजे बि त उन ते मथां टिश्यू पेपर या पेपर टॉवल ज़रूरु रखिजे। घणो करे ही स्पाइडर यूज़ थींदो आहे शयुनि खे उथलाइण लाइ, जॾहिं बि असां डीप फ्राई कयूं था। पर जीअं त मुंहिंजो फ्राइंग पैन बि नंढो आहे, हुन में तेल ऐं जेको खाधो आहे उहो बि घटि आहे, इन लाइ मां इहो इस्तेमालु कोन कंदसि। मूं ही चांवरनि कढण वारो चमिचो आहे, जेको मूंखे हमेशह ॾाढो आसानु लॻंदो आहे, मां इहो यूज़ कंदमि। ऐं हीअ मां प्लेट में पेपर टॉवल विछाए हुनखे रेडी करे चुकी आहियां, त जीअं असांजा पकोड़ा तरिजनि त असां हिन में लाहे रखूं। हीअ तव्हां शाम जी चांहि सां बि ठाहे सघो थियूं। ऐं उनखां अलावा माण्हू हुनखे रमज़ान जी रेसिपी जे तौर ते बि इफ़्तारी जे लाइ करे सघे थो तयारु। ॾाढा मज़ेदार थींदा। तव्हां ॾिसो, तव्हां जॾहिं पचाईंदव तव्हांजी ॾाढी तारीफ़ थींदी। हूअं हक़ीक़त इहा आहे त रमज़ान जे लाइ मां ख़िलाफ़ु हूंदी आहियां एॾो खाधे जो इतमामु करण जी। हुजणु त ईअं खपे त असां रोज़ा था रखूं त असांजी जेका आहे हिकु वेलो नथा खाऊं, एनर्जी बचे, पैसो बचे, ख़ुराक बचे। पर न साईं, असां हिकु वेलो न खाई पोइ चइनि वेलनि जो गॾु था खाऊं। बहरहाल पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। सो हीअ रेसिपी तव्हांखे कमु ईंदी जेकॾहिं हिकु शाम जी चांहि आहे, कंहिंजी दावत आहे शाम जो चांहि ते, त तव्हां हिन जो तमामु सुठो हिकिड़ो डिश जो इज़ाफ़ो थी वेंदो हीअ तव्हां पचाईंदो त। सो हीअ असांजा पचनि था पिया। ऐं ॿिया तव्हां ॾिसंदव जेको बाक़ी बचियल चिकन आहे मूं वटि, उहो तक़रीबन मसालो उन ते पाणी चिंबड़ी वियो आहे, छो त हुन चिकन जो पंहिंजो पाणी आहे। जीअं 2 मिंट रखंदव तीअं तव्हांजो इहो ॾाढो सुठे नमूने सां सेट थी वेंदो। पकोड़ा असांजा पचनि था पिया, तमामु लज़ीज़ थींदा आहिनि, तमामु मज़ेदार, हिकिड़ी अनोखी रेसिपी आहे।
आम तरह ईअं पचंदा आहिनि जो बेसण ठाहिबो आहे हिकिड़ो नरम बैटर ऐं पोइ उन में ॿोड़े ॿोड़े चिकन जूं ॿूटियूं माण्हू पचाईंदा आहिनि, पर हीअ अलॻि आहे, हीअ डिफरेंट आहे। ऐं कॉर्नफ्लोर विझण जे करे हीअ क्रिस्पी बि थींदा, तव्हां ॾिसिजो खाई ॾिसंदो त हीअ कड़क ऐं मज़ेदार थींदा आहिनि। या ॿी ॻाल्हि आहे जॾहिं कुझु देरि रखिबा त लाज़मी ही थोड़ा नरम थी वेंदा आहिनि, उहा त कहिड़ी बि शइ पचाईंदो तव्हां रखंदो त नरम थी वेंदी। सो मूंखे उमेदु आहे जॾहिं ही पचंदा तव्हांजे घर में, मूं वटि त बार बार पची चुका आहिनि, त हीअ ॾाढा मज़ेदार थींदा, तव्हांजी तारीफ़ थींदी, तव्हांखे पाण खे ख़ुशी थींदी। ऐं हिन में एॾी का ख़ासि महारत जी बि ज़रूरत नाहे, लेकिन नवां सिखण वारा ॿार आहिनि, को बि माण्हू आहे, छोकिरियूं ज़रूरी कान्हे, छोकिरा बि पचाए था सघनि, पचाइणु घुरिजे, हुनर आहे हीअ बि। ऐं अॼुकल्ह त ॾिसो पिया केॾा सारा शेफ़ आहिनि टीवी ते ऐं मुख़्तलिफ़ चैनल्स ते। अॻे त मानी पचाइणु सम्झंदा माण्हू त रुॻो मायुनि जो कमु आहे, पर ईअं कोन्हे। वॾनि वॾनि 5 स्टार होटल्स में शेफ़ जेके आहिनि उहे मर्द ई आहिनि। सो ही नंढियूं नंढियूं आसान रेसिपीज़ आहिनि, जेकॾहिं तव्हांजा घर जा छोकिरा बि सिखनि त ॾाढी मज़े जी ॻाल्हि आहे, ख़ुदि कफ़ील थी वेंदा, कंहिंजी मुहताजी न रहंदी, कॾहिं बि पाण पचाए खाई सघिजे थो, छो त हिन में कोई एक्सपर्ट हुजणु ज़रूरी कोन्हे। अच्छा, हिननि खे उथलाईंदो रहिबो त जीअं हर पासे ॾाही चङी तरह सां पची वञनि, ईअं न थिए त हिकिड़ो साइड जो ब्राउन थी वञे या गोल्डन थी वञे ऐं ॿियो पासो अछो ऐं कचो हुजे। नंढियूं ॿूटियूं आहिनि, जल्दियूं पचंदियूं, पर पोइ बि ज़ाहिर आहे थोरो त हिन में टाइम लॻंदो ई। ऐं मसाला तव्हां ॾिठा त उहे ई असां विधा आहिनि जेके आम तरह असां नॉर्मल पकोड़नि में जीअं विझंदा आहियूं। बसर आहिनि, सावा मिर्च, धाणा, जीरो, सॼा धाणा, लूणु मिर्च, इहो हिकिड़ो कॉमन इंग्रेडिएंट्स आहिनि जेके हमेशह पकोड़नि में पवंदा आहिनि। एक्स्ट्रा शइ हिन में आहे सिर्फ़ु लीमे जी रस ऐं कॉर्नफ्लोर। कॉर्नफ्लोर असां त हूअं बि कॾहिं कॾहिं पकोड़नि में विझंदा आहियूं, त छो त हुन सां क्रिस्पी थींदा आहिनि, थोरो सुठा लॻंदा आहिनि ऐं हीअ बि क्रिस्पी थींदा। मज़ा ई आई आहे त थोरो टेस्ट ते बि फ़र्क़ु पए थो हिन सां। ऐं तव्हां ॾिसो पिया त हीअ गोल्डन थियणु शुरू थी विया आहिनि, उहो बि अञा हिनखे मां थोरो टाइम ॾींदसि। सो इनशाला फ्यूचर में बि जेके आसान रेसिपीज़ आहिनि मूं वटि जेके मां सेखारे सघां थी उहे मां कंदसि। टाइम टेकिंग शयूं ठाहिणु मुंहिंजे लाइ हिन महिल मुश्किल आहे, छो त मूंखे वीडियोज़ ठाहिण जो प्रॉब्लम आहे ऐं थी सघे थो तव्हांखे मुंहिंजी वीडियोज़ में कुझु टेक्निकल ख़ामियूं नज़र अचनि, छो त मां एॾी एक्सपर्ट कोन आहियां ऐं सभु कुझु पाण पई कयां। इन करे अगरि का नंढी वॾी ग़लती ॾिसो, का टेक्निकल ख़ामी ॾिसो त दरगुज़र कजो, मुंहिंजी ख़िदमत जे जज़्बे खे ॾिसिजो, ठीकु आहे न। ऐं मूंखे गाइड करे सघो था तव्हां। ऐं उन खां अलावा अगरि हिन रेसिपी जे सिलसिले में का बि शइ तव्हांखे सम्झ में न आई हुजे, कुझु बि पुछिणो हुजे त तव्हां कमेंट में क्वेश्चन करे सघो था, जंहिंजो मां लाज़मी तव्हांखे जवाबु ॾींदसि। ऐं हीअ तव्हांखे अगरि रेसिपी वणे त वीडियो लाइक बि कजो ऐं शेयर बि कजो, त जीअं जेके ॿिया तव्हांजा फैमिली मेम्बर्स आहिनि या फ्रेंड्स आहिनि उहे बि हिन मां फ़ाइदो वठी सघनि। सो असांजो हीउ पहिरियों जेको असां विधोसीं पहिरें दफ़े में, उहो असांजो पकोड़नि जी क्वांटिटी तयारु आहे। बाहि मां घटायां थी, थोरी बाहि हल्की था कयूं ऐं हिन खे असां पहिरियों खां रेडी कयल प्लेट में कढूं था। हीअ बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं कोशिशि कयो त 2 मिंट हिन खे फ्रंट पंहिंजे मथां झले बीहो टर्नर खे, त जीअं तेल जेको आहे चङी तरह ॻड़ी वञे। ऐं हीअ हेठां पेपर रखण जो मक़सदु बि इहो आहे जेको एक्स्ट्रा तेल आहे वधियल आहे उहो जज़्ब थी वञे, त जीअं घणो तेल खाइण बि सिहत लाइ सुठो कोन्हे। बहरहाल सो हीअ असांजा पकोड़ा जेके आहिनि तयारु आहिनि चिकन जा। ठाहियो ज़रूरु ऐं ॿुधाइजो मूंखे तव्हांखे कीअं लॻा। ऐं हीउ हुनर आहे, हीउ बि हिकिड़ो सुठो खाधो पचाइणु कंहिंखे अचे त इहा बि तमामु हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि आहे। ज़रूरु पचायो, तारीफ़ समेटो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, पंहिंजी धरती सां प्यारु कयो। ख़ुशि जो हमेशह अलाह वाही।